दोस्तों, कहानियूं ऐं किस्सा असांजी तारीख़ जो ओलड़ो हूंदा आहिनि। असांजा लेखक कहाणियूं जॾहिं लिखंदा आहिनि त ईअं सम्झिबो आहे त असांजे समाज जो जेको सो हू ऑपरेशन करे रहिया आहिनि या समाज जा हू अक्स असांखे ॾिसी रहिया आहिनि। कहाणीअ खां वधीक नावेल हूंदो आहे जेको दुनिया में तमामु घणो पढ़ियो वेंदो आहे। ऐं नावेल बि हिकु अहिड़ो ई किस्सो हूंदो आहे, हिकु अहिड़ी कहाणी हूंदी आहे जेका तवील त ज़रूरु हूंदी आहे, पर उन में बि असांखे समाज जा ओलड़ा नज़र ईंदा आहिनि। मूं वटि हीउ जेको किताबु यूथोपिया हिकु नावेल आहे ऐं हीउ कलीम बुट जो लिखियलु आहे। कलीम बुट नौजवान राइटर आहे जंहिंजा 6-7 नावेल छपिजी चुका आहिनि। ऐं हीउ हिकु अहिड़ो नावेल आहे जेको यूथोपिया स्टेट ते लिखियलु आहे, जेका यूथोपिया स्टेट माण्हुनि सां नाइंसाफ़ी करे थी, माण्हुनि सां ज़ुल्म बरबरियत करे थी। ऐं उते हिकु कम्यूनिटी आहे जेका सुजाग आहे, जेके माण्हू कमु कनि था, उहे उन्हनि जी हीअ कहाणी आहे। हीअ कहाणी जेका आहे सो पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां लिखी वई आहे। माना त पोस्ट मॉडर्निज़म जदीदियत मां बैदि जदीदियत या जदीदियत खां जे पुॼाणा उन खां पोइ जेको आहे सा उन जी हिस्ट्री आहे। हिन में ॿ हिकिड़ा जेके से किरदार आहिनि जेके तमामु सुठा जेबी ऐं मासूम जे हवाले सां नाला आहिनि। ऐं उहे हिकु अहिड़ा किरदार आहिनि जेके मर्द बि आहिनि त औरतूं बि आहिनि। ऐं उन हवाले सां हिन किताब में जेके से उहे ॾाढा दिलचस्प किरदार आहिनि ऐं उहे इंसान दोस्त किरदार आहिनि जेके इंसाननि जे भले लाइ, उन जे ॾुखनि ऐं ग़मनि जे लाइ हे कमु कनि था। उन्हनि खे सुख ऐं रोज़गार पहुचाइण लाइ, हुननि खे आज़ादी पहुचाइण लाइ, जेका इज़हार जी आज़ादी आहे, जेका कलम जी आज़ादी आहे, उन जे लाइ हू कमु कनि था। पर रियासत में जेका यूथोपिया रियासत आहे उन में उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ूं दरपेश अचनि थियूं उहे हिन में बयानु कयल आहिनि। हिन नावेल में हिकु कहाणी कोन्हे पर खोड़ कहाणियूं आहिनि ऐं उहे कहाणियूं सभु पाण में मिलनि थियूं अची ऐं को नतीजो ॾियनि थियूं। तव्हां नावेल पढ़ंदड़ दोस्त जेके बि आहियो या अदब पढ़ंदड़ जेके दोस्त आहियो, उहो ही नावेल पढ़ंदव त यकीननि मां इहो चवां थो त हिन मां ॾाढो सुठो लुत्फ़अंदोज़ थींदव। ऐं ही बहितरीनु हिकु नावेल लिखण जो को तरीक़ो आहे जेको पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां ही पहिरियां नावेल आहिनि। ऐं शाबाश आहे हिन पढ़ियल लिखियल नौजवाननि खे जंहिं ही किताबु हिकिड़ो लिखी असांजे सिंधी अदब में, सिंधी ॿोलीअ में हिकु वाधारे जो सबबु बणिया।